औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां आहियां मोहम्मद सुलेमान आरिजो। अॼु 6 जून 2025 जो ॾींहुं आहे ऐं अॼु असांजो मौज़ू आहे लाड़काणो किताबनि जी तारीख़ में। चर्चनामे जे मुताबिक़ राय घराणे जे ज़माने में हिन इलाइक़े खे बुधिया जे नाले सां सॾियो वेंदो हो, जंहिंमें मौजूदह लाड़काणो, शिकारपुर, जेकबाबाद ज़िला ऐं बलोचिस्तान जो कच्छे नाड़ी वारो इलाइक़ो अची थे वियो। समय हुकुमरान जाम निज़ामुद्दीन जे ज़माने में कुझु वक़्त लाइ अरगूननि सिबीअ ते कब्ज़ो कयो हो ऐं अॻिते वधण जी कोशिश कई त उन्हनि जे यलगार खे रोकण लाइ हिन इलाइक़े जे चांडियनि जाम नदे जे वज़ीर दरिया ख़ान जी मदद कई ऐं अरगूननि खे पोइ ते हटणो पियो। उन फ़तह जे बदिले में जाम नदे चांडियनि खे ही इलाइक़ो जागीर करे ॾिनो। उन खां पोइ हिन इलाइक़े जो नालो चांडको मशहूरु थी वियो। आईने अकबरीअ में बखर सरकार जा 13 महल ॾेखारियल आहिनि, जिन मां 4 नंबर महल जो नालो चांदोला लिखियल आहे। मालूम थिए थो त कातिब चांडोका या चांडका खे बिगेड़े चांदोला करे लिखियो आहे। किताब लाड़काणो माज़ी ऐं हाल, राइटर डॉक्टर मेमण अब्दुल मजीद सिंधी, सुफ़ो 14। मुग़लनि जे ज़माने में मियां आदम शाह कल्होड़ो पीरी मुरीद वारो हुयो। हिंदुस्तान जे बादशाह अकबर जे तरफ़ां जॾहिं ख़ान ख़ानान सिंध ते हमिलो कयो, तॾहिं सिंध ते तुर्खाननि जी हुकूमत हुई। तॾहिं सखर लॻे आदम शाह कल्होड़े सां मिलियो ऐं हिन खां फ़तह जे लाइ दुआ घुरियाईं। सन 1591 ईस्वी 1000 हिजरीअ में हिन सिंध फ़तह कई। तॾहिं हिन आदम शाह कल्होड़े खे चांडका परगि॒णे में जागीर ॾिनाई। उन खां पोइ कल्होड़ा सियासी तौर मज़बूत थींदा विया। किताब लाड़काणो माज़ी ऐं हाल, राइटर डॉक्टर मेमण अब्दुल मजीद सिंधी, सुफ़ो 15। कल्होड़नि ऐं दाऊद पोटनि वारी जंग में कलात जो अब्दुल्लाह ख़ान बिरोही मियां नूर मोहम्मद शाह कल्होड़े जो तरफ़दार हो, पर जॾहिं मियां साहब कच्छे ऐं गंजाबा वारे इलाइक़े ते कब्ज़ो कयो त अब्दुल्लाह ख़ान मियां साहब जो दुश्मन थी पियो ऐं अब्दुल्लाह लाड़काणे ते बिरोही फ़ौज जे ज़रिए केतिरा ई हमला कया ऐं हितां जा माण्हू उन्हनि बिरोही हमले आवरनि खे गुलहर सॾण लॻा ऐं अॻिते हली करे सिंधी ज़बान में उहा चवणी मशहूरु थी वई त घलड़े घल। किताब लाड़काणो माज़ी ऐं हाल, राइटर डॉक्टर मेमण अब्दुल मजीद सिंधी, सुफ़ो 19। कल्होड़नि जे ज़माने में लाड़काणो आबाद थियो ऐं उन्हीअ दौर यानी 1700 ईस्वीअ में दाऊद पोटनि शिकारपुर जो शहर आबाद कयो। किताब
लाड़काणो माज़ी ऐं हाल राइटर डॉक्टर मेमन अब्दुल मजीद सिंधी सुफ़ो 61। सन 1843 ईस्वीअ में अंग्रेज़नि सिंध फ़तह कई। इंतिज़ामी लिहाज़ खां अंग्रेज़नि सिंध खे 3 ज़िलनि में विरहायो: कराची, हैदराबाद, शिकारपुर। लाड़काणे वारो इलाइक़ो ज़िले शिकारपुर में अची वियो। किताब लाड़काणो माज़ी ऐं हाल राइटर डॉक्टर मेमन अब्दुल मजीद सिंधी सुफ़ो 31। सन 1855 में लाड़काणे खे म्यूनिसिपालिटीअ जो दर्जो मिलियो। किताब लाड़काणो माज़ी ऐं हाल राइटर डॉक्टर मेमन अब्दुल मजीद सिंधी पेज 95। जाइलेस बाज़ार लाड़काणे जी हिकु क़दीम बाज़ार आहे जेका कल्होड़नि ऐं टालपुरनि जे दौर खां क़ाइमु आहे। संदसि नालो अंग्रेज़ कमिश्नर आर जाइलेस जे पुठियां पियो। ही सन 1898 ईस्वीअ में सिंध जो कमिश्नर रही चुको आहे। हींअर बि हिन बाज़ार खे जेलस बाज़ार सॾियो वञे थो। किताब लाड़काणो माज़ी ऐं हाल राइटर डॉक्टर मेमन अब्दुल मजीद सिंधी सुफ़ो 78। सन 1901 ईस्वीअ में लाड़काणे खे ज़िलो करार ॾिनो वियो। दादू ऐं सेवण ताईं जो हिसो लाड़काणे ज़िले में शामिल हुयो। किताब लाड़काणो माज़ी ऐं हाल राइटर डॉक्टर मेमन अब्दुल मजीद सिंधी सुफ़ो 31। सन 1912 ईस्वीअ में लाड़काणे में सेशन कोर्ट क़ाइमु थी। किताब लाड़काणो माज़ी ऐं हाल राइटर डॉक्टर अब्दुल मजीद सिंधी सुफ़ो 95। सन 1930 ईस्वीअ में दादू ज़िलो क़ाइमु थियो त तंहिंखां पोइ लाड़काणे ज़िले खे मौजूदा सूरत इख्तियार कई। किताब लाड़काणो माज़ी ऐं हाल राइटर डॉक्टर मेमन अब्दुल मजीद सिंधी सुफ़ो 31। सरसब्ज़ी ऐं शादाबीअ जे करे लाड़काणे खे सिंध जो अदन सॾियो वेंदो हो। लाड़काणे जे लाइ ॿियूं बि चवणियूं मशहूरु आहिनि: लाड़काणो साह सिबाणो, हुजई नाणो त घुम लाड़काणो। किताब लाड़काणो माज़ी ऐं हाल राइटर डॉक्टर मेमन अब्दुल मजीद सिंधी सुफ़ो 64। लाड़काणे वटि घाड़वाह ते वॾो बंदु हो जिते सदाईं ॿेड़ा बीठा हूंदा हुआ ऐं उहे ॿेड़ा सिंधू दरिया जे ज़रिए हेठि हैदराबाद ऐं ठटे ताईं वेंदा हुआ ऐं मथे सखर मुल्तान ऐं लाहौर ताईं वेंदा हुआ। किताब लाड़काणो माज़ी ऐं हाल राइटर डॉक्टर मेमन अब्दुल मजीद सिंधी सुफ़ो 63। लाड़काणे शहर में बंदरगाह मौजूदु हो जंहिंजे नाले ते अॼु बि बंदर रोड मौजूदु आहे। लाड़काणे शहर में काफ़िला सराय मौजूदु हो जंहिं जॻह ते हींअर मोहल्ला काफ़िला सराय मौजूदु आहे। ॿाहिरियां वापारी काफ़िला अची उते उन ई हंधि अची मंज़िल अंदाज़ थींदा हुआ। किताब लाड़काणो माज़ी ऐं हाल राइटर डॉक्टर मेमन अब्दुल मजीद सिंधी सुफ़ो 66-67। जनाबाग जो असुलु नालो तजर बाग आहे। तजर जी माना आहे क़बर। आगाटे ज़माने में ही बाग नवाब वली महमद लगारीअ जे नाले पुठियां सॾिबो हो। नवाब वली महमद सन 1832 ईस्वीअ में वफ़ात कई त संदसि नश हिन बाग में अमानत तौर ते रखिया विया हुआ।
संदसि फर्ज़ंद नवाब अहमद ख़ान लगारी पंहिंजे नवाबीअ वारे दौर में पंहिंजे वालिद जा नश खणाए वञी हैदराबाद में दफ़न कराया हुआ। किताब लाड़काणो माज़ी ऐं हाल, राइटर डॉक्टर मेमन अब्दुल मजीद सिंधी, सुफ़ो 76। ज़ुल्फ़कार बाग़ जो असुलु नालो ज्ञान बाग़ आहे। ही बाग़ वॾे सेठ ज्ञानचंद पंहिंजे ख़र्च सां ठारायो हो ऐं उन में संदसि बंगला बि मौजूदु हूंदा हुआ। किताब लाड़काणो माज़ी ऐं हाल, राइटर डॉक्टर मेमन अब्दुल मजीद सिंधी, सुफ़ो 77। लाड़काणे शहर में मंज़िलगाह हूंदी हुई जिते उन दौर में फ़ौजी काफ़िला अची रुकजंदा हुआ। हींअर उन जाइ ते इस्पताल ठाही वई आहे। किताब लाड़काणो माज़ी ऐं हाल, राइटर डॉक्टर मेमन अब्दुल मजीद सिंधी, सुफ़ो 95। लाड़काणे शहर विचां राइस केनाल वहे थो जेको सखर वटां निकिरी दादू ज़िले में वञी ख़तमु थिए थो। ही केनाल सिर्फ़ु ऊन्हारे में ई वहंदो आहे ऐं सारियुनि जे फ़सुल खे पचाए पाणी ॾींदो आहे। दादू केनाल बि सखर मां निकिरी वञी दादू ज़िले में वञी ख़तमु थिए थो। ही वाह सॼो साल वहे थो। हिन वाह ते ख़रीफ़ तोड़े रबीअ जा फ़सुल थियनि था। रबीअ जा फ़सुल भला थियनि था। किताब लाड़काणो माज़ी ऐं हाल, राइटर डॉक्टर मेमन अब्दुल मजीद सिंधी, सुफ़ो 66 ऐं 67। जज़ाकल्ला।